अस्सलाम वालेकुम। मैं मनसिदी मिठवार बाबा अला मौजू कलाम वाह कंहिं ख़ूब चयो आहे ॾुख ॾींदा आहिनि टलख रवैया फ़क़ति उन लाइ कोशिश जारी रखंदो आहे। फितरत न घणो हिसास आहे फ़क़ति उन लाइ कोशिश जारी रखंदो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे ॾुख ॾींदा आहिनि टलख रवैया फ़क़ति उन लाइ कोशिश जारी रखंदो आहे। फितरत न घणो हिसास आहे फ़क़ति उन लाइ कोशिश जारी रखंदो आहे। उदासी विरहाए कोन सघंदो आहे, उदासी विरहाए कोन सघंदो आहे। केतिरो त लाचार मजबूर आहे फ़क़ति उन लाइ कोशिश जारी रखंदो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे ॾुख ॾींदा आहिनि टलख रवैया फ़क़ति उन लाइ कोशिश जारी रखंदो आहे। फितरत न घणो हिसास आहे फ़क़ति उन लाइ कोशिश जारी रखंदो आहे। जंहिंसां गॾु हलिजे त कोशिश कजे त जंहिंसां गॾु हलिजे त कोशिश कजे त जेसी ताईं बि हलिजे त मुख़लिस थी हलिजे फ़क़ति उन लाइ कोशिश जारी रखंदो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे ॾुख ॾींदा आहिनि टलख रवैया फ़क़ति उन लाइ कोशिश जारी रखंदो आहे। फितरत न घणो हिसास आहे फ़क़ति उन लाइ कोशिश जारी रखंदो आहे। कोशिश कजे त लफ़्ज़ ख़ामोशी टोड़ीनि कंहिंजी दिलि न, कोशिश कजे त लफ़्ज़ ख़ामोशी टोड़ीनि कंहिंजी दिलि न। सही ॿुधी ॻाल्हाए सोचे उनखे पंहिंजो पाण में बोझ थींदो आहे फ़क़ति उन लाइ कोशिश जारी रखंदो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे ॾुख ॾींदा आहिनि टलख रवैया फ़क़ति उन लाइ कोशिश जारी रखंदो आहे। फितरत न घणो हिसास आहे फ़क़ति उन लाइ कोशिश जारी रखंदो आहे। अहिड़ो थिए जो यकीन अचे त इंसानियत एहसास एहतराम ऐं शफ़क़त दुनिया में बाक़ी आहे। अहिड़ो थिए जो यकीन अचे त इंसानियत एहसास एहतराम ऐं शफ़क़त दुनिया में बाक़ी आहे। कोशिश त घणेई कई पर हिक तरफ़ी कोशिश कामयाब कोन थी थिए फ़क़ति उन लाइ कोशिश जारी रखंदो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे ॾुख ॾींदा आहिनि टलख रवैया फ़क़ति उन लाइ कोशिश जारी रखंदो आहे। फितरत न घणो हिसास आहे फ़क़ति उन लाइ कोशिश जारी रखंदो आहे। घणेई कोशिश कंदो आहे विसारण जी पर ओतिरो इहो यादि आहे। घणेई कोशिश कंदो आहे विसारण जी पर ओतिरो इहो यादि आहे। हसरतूं नेक ख़वाहिशूं मुस्कुराहटूं आसानियूं दुआऊं फ़क़ति उन लाइ पंहिंजी कोशिश जारी रखंदो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे ॾुख ॾींदा आहिनि टलख रवैया फ़क़ति उन लाइ कोशिश जारी रखंदो आहे। फितरत न घणो हिसास आहे फ़क़ति उन लाइ कोशिश जारी रखंदो आहे।